أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إذا جاءك المنافقون قالوا نشهد إنك لرسول الله والله يعلم إنك لرسوله والله يشهد إن المنافقين لكاذبون اتخذوا أيمانهم جنة فصدوا عن سبيل الله إنهم ساء ما كانوا يعملون رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحبه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته यही आयात में सूरह मुनाफिकून जो 63 नंबर सूरह आहे क़ुरान में सूरह मुनाफिकून जे बारे में प्रीवियसली पहिरें बयान में ॻाल्हायोसीं त मुनाफिक जी माना छा आहे ऐं मुनाफ़िक जे बारे में थोरो ॻाल्हायो त हिन वक़्तु हिन बयान में जेको आहे सूरह मुनाफिकून कहिड़े वक़्तु नाज़िल थी उन वक़्तु कहिड़ो इंसिडेंट थियो कहिड़ो वॾो वाक़ियो थियो जंहिंखां पोइ अल्लाह सुब्हानहु व तआला सूरह मुनाफिकून नाज़िल फरमाई रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां त इहा इंसिडेंट जेको थियो इहो चवंदा आहिनि जेका जंग थी बनी अल मुस्तलिक़ जंग थी कहिड़ी बनी अल मुस्तलिक़ जॾहिं सभ खां वॾे में वॾी जंग ॿियों नंबर वॾे में वॾी जंग हुई जंग अहद बदर खां पोइ अहद थी उन में मुस्लमाननि जो इलाही नुक़सानु थियो इलाही असहाबा जेके आहिनि उहे शहीद थिया इलाही घणो नुक़सानु थियो उन खां पोइ जॾहिं इहा जंग ख़तमु थी त हिकिड़ो ट्राइब हुयो क़बीलो हुयो बनी अल मुस्तलिक़ त उनखे मुरैसिअ बि चवंदा आहिनि जेका जॻह हुई उते उहो रहंदो हुयो त उते उहे जेके बनी अल मुस्तलिक़ वारा हुया उन्हनि चयो त हाणे मुस्लमाननि खे इलाही नुक़सानु थियो आहे उहे वीक आहिनि कमज़ोर आहिनि हाणे सुठो मौक़ो आहे त असां जेको आहे उन्हनि ते हमिलो कयूं उन्हनि सां जंग कयूं त जॾहिं बि पुराणे उन दौर में कंहिंखे बि आराम सां ईज़ीली पैसो खपंदो हुयो प्रॉपर्टी खपंदी हुई कंहिं बि क़बीले खे त उहे जंग कंदा हुआ इहो तमामु ईज़ी तरीक़ो हुयो पैसे कमाइण जो त हुननि इहो सोचियो त असां हाणे मुस्लमाननि सां विढ़ूं छो जो इहे वीक थी चुका आहिनि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इंटेलिजेंस ब्रीफिंग ॾिनी वई त बनी मुस्तलिक़ क़बीलो जेको आहे उहो सोचे थो त असां ते हमिलो करे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंस्टेट जेको आहे उन्हनि जे मथां हमिलो कयो ऐं उहो ई क़बीलो हुयो जंहिंजी सरदार सां रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन शादी कई ऐं हक़ महर में उहो जेको आहे जेके बि क़ैदी हुया उन क़बीले जा उन्हनि सभिनि खे जेको आहे रिहा करे छॾियो उन्हनि सभिनि खे आज़ादु करे छॾियो इहा शइ ॾिसी करे इहा महिरबानी इहा काइंडनेस ॾिसी करे उन्हनि क़बीले जे सभिनि माण्हुनि जेको आहे उहे मुस्लमान थी विया त इन वाक़े ते जॾहिं इहो वाक़ियो थियो हुते हिकिड़ो खूह हुयो उन जॾहिं गुज़रनि पिया त हिकिड़ो खूह हुयो वहिल हुयो त उन खूह ते पाणी भरण लाइ हिकिड़ो मुहाजिरून मतिलबु जेके हिजरत करे आया मके मां ऐं अंसार जेके मदीने में हुया जंहिं उन्हनि खे जॻह ॾिनी जंहिं उन्हनि खे खाधे पीतो ॾिनो जंहिं उन्हनि खे रहण जी जॻह ॾिनी मुहाजिरुनि खे जंहिं इस्लाम जे करे जेके हिजरत करे आया त उते हिकिड़ो खूह हुयो उन ते जॾहिं पाणी भरनि पिया त उते उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु जो हिकिड़ो सर्वेंट हुयो उहो पाणी पियो भरे ऐं अंसार जी साइड ॾांहुं ॿियो असहाबी हुयो जंहिंजो नालो हुयो सिनान उहे ॿई पाणी जॾहिं भरनि पिया त उन्हनि जो पाण में आर्ग्यूमेंट थी वियो मतिलबु जहिड़ो शुरू थी वियो जीअं मिसाल जे तौर ते मां ॿारनि जो स्कूल वियो हुअमि त उते ॾिठो जॾहिं ब्रेक टाइम ख़तमु पियो थिए त ॿार जेके आहिनि उहे पाणी जी तरफ़ वञनि पिया पाणी पीअण लाइ ऐं इलाही ॿार हुया ऐं हिक ॿिए खे धिको पिया ॾियनि त पाणी पहिरियां मां पीआं पाणी पहिरियां मां पीआं डिस्पेंसर तां त हिते खूह ते जॾहिं पाणी भरियो पियो वञे त हेॾा जेको हुयो जहजा इब्न मसूद उहो असहाबी हुया उहे मुहाजिरून मां हुया ऐं अंसार मां सिनान हुया उन्हनि ॿिन्हिनि जे विच में आर्ग्यूमेंट थिया ऐं ॻाल्हि एतिरे हद ताईं वधी वई जो जहजा इब्न मसूद जेको आहे उन किक खई कंहिंखे सिनान रज़ियल्लाहु अन्हु खे त इहा जेका सिनान रज़ियल्लाहु अन्हु खे जॾहिं किक लॻी त उहे जेके उथी बीठा ऐं चयूं त या माशरल अंसार अंसार जा माण्हू मतिलबु पंहिंजे क़बीले जे पंहिंजे माण्हुनि खे सॾु कई मदीने जा माण्हू अंसार जा माण्हू अचो जमा थियो त जहिड़ो थियो आहे त जहजा चयसि ओके तूं पंहिंजे माण्हुनि खे सॾु थो करे त हाणे मां पंहिंजे माण्हुनि खे सॾु थो कयां त जहजा चयो या माशरल मुहाजिरून उन जेको आहे पंहिंजे जेके बि इमिग्रेंट्स आहियो जेके बि हिजरत करे आया उहो सभु गॾु थियो हाणे जहिड़ो जेको आहे उहो शुरू थियण वारो आहे हाणे ॿिनि ॼणनि माण्हुनि जो जहिड़ो हुयो हाणे उहो ॿिनि कॉलोनीज़ में ॿिनि जेको आहे ॼण ग्रुप्स में जेको आहे उहो जहिड़ो शुरू थी वियो त जॾहिं इहो जहिड़ो थियो अच्छा जेको सिनान हुयो उहो ख़ज़रज क़बीले जो ट्राइब लीडर जो वॾो हुयो उहो हिकिड़ो ख़ज़रज क़बीले जो वॾो हुयो ऐं जहजा रज़ियल्लाहु अन्हु जेको हुया उहे उमर बिन ख़त्ताब जा सर्वेंट हुया
त हेॾा अंसार मां ट्राइब जो हिकिड़ो लीडर हुयो ऐं हेॾा मुहाजिरून मां उहे जेके हिजरत करे आया जहजा इब्न मसूद हुआ। त जॾहिं इहे शइ थी त इहा ॻाल्हि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ख़बर पई। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन छा चयो इन ॻाल्हि ते? रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चयो त दऊहा फ़इन्नहा मुनतिना हादल कलिमतुन ख़बीसा। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो सॾु कर उन्हनि खे, कॉल ते उन्हनि खे सॾु कर। इहे जेको उन्हनि लफ़्ज़ खयो आहे, जेको चवनि था, इहे कलमा ख़बीस आहिनि, इहे तमामु बुरा कलमा आहिनि जेके उन्हनि चया आहिनि। बुरा कलमा कहिड़ा आहिनि? उन्हनि चयो अंसार, उन्हनि चयो मुहाजिरून, इहे पाक लफ़्ज़ आहिनि। मुहाजिरून जेके अलाह जी राह जे अलाह जे करे हिजरत करे आया, मके में सभु कुझु छॾे आया, पंहिंजो अलाह जी राह में हर शइ ॾेई छॾियो। अंसार जे उन्हनि खे खाधो पीतो ॾिनो, जे उन्हनि खे रहण जी जॻह ॾिनी, जे उन्हनि खे मदीने में सभु कुझु ॾिनो। इहे नाला क़ुर में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चवनि था त उन्हनि जे नालनि सां हिक ॿिए खे सॾु कयो आहे। इहे कलमा ख़बीस आहिनि, इहे कलमा ख़राबु आहिनि। जंहिं उन्हनि सॾु कर उन्हनि खे, उन्हनि जेको आहे इहो तमामु ख़राबु नाले सां हिक ॿिए खे सॾु कयो आहे। जॾहिं सुठा सुठा नाला, जॾहिं पाक नाला, जॾहिं सुठियूं सुठियूं शयूं, सुठा सुठा नाला इस्तेमालु थींदा आहिनि हिकिड़े ग्रुप खे ॿिए ग्रुप खे घटि करण लाइ, हिकिड़ो ग्रुप पंहिंजे पाण खे मथे करण लाइ ऐं ॿियो ग्रुप पंहिंजो पाण खे घटि करण लाइ, मतिलबु जहिड़े लाइ इस्तेमालु थींदा आहिनि, त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमायो त उहे जेके कलमा आहिनि, उहे सुठियूं ॻाल्हियूं, सुठा अल्फाज़ बि ख़राबु थी वेंदा आहिनि। जीअं मिसाल जे तौर ते हम्बली, शाफ़ी ऐं इहे जेके कलमा आहिनि, इहे जेके आहिनि इमाम, इहे तमामु पाक सुठियूं ॻाल्हियूं आहिनि। पर जॾहिं इहे इस्तेमालु थींदियूं इन शइ में त मां मथे आहियां, तूं घटि आहे, मुंहिंजो जेको क़बीलो आहे, मुंहिंजो जेको ट्राइब आहे, मुंहिंजो जेको शयूं आहिनि उहे मथे आहिनि, तुंहिंजूं घटि आहिनि। जॾहिं क़ुर इन लाइ इस्तेमालु थींदो, जॾहिं इहे पाक नाला इन शइ लाइ इस्तेमालु थींदा, त इहे कलमा बि ख़राबु थी वेंदा। त असांखे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं अल्लाह सुब्हानहु व तआला क़ुर जेको अल्लाह ताला क़ुर जेको नाज़िल फरमायो, इहो हिकिड़ो नूर आहे। क़ुर छा आहे? नूर आहे। हदीस जेका आहे अल्लाह सुब्हानहु व तआला जूं रहमतूं आहिनि असांजे मथां। जॾहिं क़ुर ऐं हदीस इन शइ लाइ इस्तेमालु थींदियूं त इहो जेको आहे असां ॿिए खे घटि कयूं, असां पंहिंजो पाण खे मथे कयूं, असां ॿिए खे ग़लति साबित कयूं, असां पंहिंजो पाण खे सही साबित कयूं, त इहा शइ तॾहिं थींदी, इहा शइ थींदी त इहा शइ इन लाइ इस्तेमालु न थींदी। क़ुर जेको अल्लाह जे तरफ़ां नूर आहे, क़ुर जेको आहे उहा रहमत आहे। इहा इन खे अगरि इस्तेमालु कंदव तव्हां ॿियो कंहिंखे घटि करण लाइ, ॿियो कंहिं पंहिंजो पाण खे वधीक करण लाइ, त इहे जेके शयूं तमामु ख़राबु आहिनि। त इहो जॾहिं इंसीडेंट थियो, इन इंसीडेंट खां पोइ उन वक़्तु जेको सभ खां वॾे में वॾो मुनाफ़िक़ हुयो, उहो केरु हुयो? अब्दुल्ला बिन उबई। मां हाणे चई सघां थो, तव्हां चई सघो था हिन वक़्तु, पर उन वक़्तु जेके उन वक़्तु हुया, उन वक़्तु उहे न पिया चई सघनि हुनखे त तूं मुनाफ़िक़ आहे। जॾहिं इहो इंसीडेंट थियो त अब्दुल्ला बिन उबई हुयो केरु? थोरो बैकग्राउंड तव्हांखे ॿुधायां त अब्दुल्ला बिन उबई केरु हुयो, त जीअं ख़बर पइजी वञे त उनजो एॾो हेठि जेको हुयो इस्लाम सां छो हुयो। अब्दुल्ला बिन उबई ते मदीने में ट्राइब्स हुया, कॉलोनीज़ हुयूं, ख़ज़रज ऐं ओस। त टोटल 12 जेके आहिनि उहे पाड़ा हुया या कॉलोनीज़ हुयूं। तंहिंमां 9 जेके कॉलोनीज़ हुयूं, पाड़ा हुया, उहे ख़ज़रज जा हुया, 3 जेका हुया उहो बनी ओस जा हुया। त ख़ज़रज जा सभ खां वधीक हुया। त अब्दुल्ला बिन उबई लीडर हुयो, ख़ज़रज क़बीले मां हुयो, उन्हनि जो लीडर हुयो। हाणे अब्दुल्ला बिन उबई जेको आहे उहो प्लान कयो त जेको असांजो मदीने में जेके बि इहे ट्राइब्स आहिनि, पहिरां यसरब नालो हुयो, जेके बि इहे क़बीला आहिनि, नंढा नंढा 12 आहिनि, सभिनि खे मिलाए करे असां बादशाहत किंगडम था ठाहियूं। जॾहिं किंगडम किथे ठहंदो आहे त उनजे लाइ छा थींदो आहे? उनजे लाइ तख़्त ठहंदो आहे। त इन शइ ते सभु एग्री थिया। उन्हनि सभिनि जो लीडर केरु हुयो? अब्दुल्ला बिन उबई। जॾहिं उहो लीडर हुयो, उनखे उनजे लाइ तख़्त तयारु कयो पियो वञे, उनजे लाइ इनागोरेशन सेरेमनी, मतिलबु जेको कसम खणंदो एज़ अ किंग, उन्हनि जूं तयारियूं जेके आहिनि उहे यसरब में हलनि पियूं। त उन वक़्तु छा थियो? ख़बर पहुती त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अचनि पिया। हाणे अब्दुल्ला बिन उबई नंबर 1 हुयो। जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आया त अब्दुल्ला बिन उबई नंबर 2 त छा नंबर 3 नंबर 4 बि न हुयो। छो जो जेके बि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ जेके उमर बिन ख़त्ताब, जेके बि मुहाजिरून मां असहाब सगुरा आया, उहे नंबर 2, 3, 4, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके उहे नंबर 1 हुया। त उहा शइ हुनजी हली वई। त हाणे उन सोचो, अगरि मां डायरेक्टली इन शइ खे अपोज़ कंदुमि त मुंहिंजा माण्हू जेके आहिनि उहे बि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु आहिनि। हाणे जेको यसरब जो नालो छा थी वियो? मदीनतुन नबी।
ऐं इन शॉर्ट असां छा चवंदा आहियूं अल मदीना, त नबी जो शहर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त इहे उन छा सोचियो, हाणे अगरि मां डायरेक्ट अपोज़ थो कयां, डायरेक्ट मां अपोज़ कंदुसि त मुंहिंजा माण्हू पंहिंजा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा आहिनि, मुंहिंजा माण्हू मूंखे ई न सुञाणींदा। त उन छा कयो, चई त मां मुस्लमान आहियां, ऐं मुस्लमान त थियो, उनखां पोइ पंहिंजो पाण खे एक्सपोज़ कई त मत माण्हू मूंखे विसारे छॾनि। त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गॾु रहणु, हर निमाज़ में अॻी सिफ़ में बीहणु, ऐं जॾहिं अॻी सिफ़ में बीहंदा पंहिंजो पाण खे माण्हुनि जे अॻियां शो कंदा, ऐं हरू भरू जेके उथी करे ॻाल्हाईंदा। जीअं मिसाल जे तौर ते के माण्हू हूंदा आहिनि, उहे उन्हनि खे पंहिंजो पाण खे स्टेज ते आणण में ॾाढो शौक़ु हूंदो आहे। चवंदा हुन माण्हू मूंखे कॉल कई, मां हिन स्टेज ते हीअं चयो, या अहिड़े क़िस्म जा फ़ोटो रखंदा, या के सियासतदान सां उनजो वास्तो हूंदो, उनजा फ़ोटो जेके पंहिंजी ड्राइंग रूम में हणंदा। हाणे त ड्राइंग रूम नथा लॻनि, हाणे त स्टेटस अपलोड कंदा आहिनि फेसबुक ते ऐं व्हाट्सअप ते। त उहे जॾहिं वॾनि माण्हुनि सां पंहिंजो फ़ोटो कढाईंदा, सेल्फी कढाईंदा, पोइ ॿियनि माण्हुनि खे ॾेखारींदा त ॾिसो वॾे माण्हू सां मां गॾु हुयुमि, ऐं तव्हांखे को कमु आहे त मूंखे ॿुधायो, मां आराम सां तव्हांजो कमु कराए सघंदुमि। मां उनखे कंपेयर नथो कयां अब्दुल्ला बिन उबई सां, मां तव्हांखे मिसाल थो ॾियां हिकिड़ो। त जॾहिं बि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बयानु ॾींदा, ख़ुतबो ॾियणु शुरू कंदा, त अब्दुल्ला बिन उबई उथी करे चवंदो, या माशरल मुस्लिमून इन्नहु रसूलुल्लाह वतबिऊ इस्माऊ, ऐं मुस्लमानो गॾु थियो, ॿुधो, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हाणे ॻाल्हाइणु शुरू कंदा, ॻाल्हाइण वारा आहिनि। त हाणे उनखे कंहिं न चयो त तूं उथी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इंट्रोडक्शन करा। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इंट्रोडक्शन जी का ज़रूरत बि न हुई। जीअं अॼुकल्ह माण्हू जेके आहिनि, उहे किन जेको लिस्ट ठही आहे त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सभ खां वधीक, सभ खां पहिरियों इंटेलिजेंट जेके हुया हिन दुनिया में उहे हुया। उनखां पोइ ॿिया माण्हुनि लिस्ट ठाहियूं, कीअं ठाहियूं आहिनि ऐं छो ठाहियूं आहिनि, अलाहु आलम। पोइ उनजा असांजा मुस्लमान भाइर जेके आहिनि, उहे उनखे शेयर कंदा आहिनि। त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इन्हनि शयुनि जी ज़रूरत न आहे। चाहे उहे लिस्ट ठाहिनि न ठाहिनि, पहिरें नंबर ते रखनि न रखनि, उन शइ जी ज़रूरत ई न आहे। अलाह खे ख़बर आहे, तव्हांखे ख़बर आहे, मूंखे ख़बर आहे। बाक़ी कोई लिस्ट ठाहे थो, वरी उहा असां शेयर था कयूं, इहे शयूं जेके नॉनसेंस आहिनि, यूज़लेस आहिनि। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न के इज़त में, न कंहिं शइ में कमी ईंदी अगरि उहो लिस्ट न बि ठाहे। त उन्हनि जे चवण सां को बि फ़र्क़ु न पवंदो। त हुनजो मेन पर्पज़ इहो हुयो त मुंहिंजा माण्हू जेके आहिनि उहे मूंखे सुञाणनि, ऐं ईअं न त मुंहिंजा माण्हू मूंखे विसारे छॾनि। अगरि मां माण्हू मुंहिंजा माण्हू चवंदा त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही आहिनि, त मां बि चवंदोमांनि हा ठीकु आहिनि। त जीअं मुंहिंजा जेके मुंहिंजे क़बीले जा माण्हू आहिनि, ऐं उहे जेके आहिनि उहे मूंसां गॾु हुजनि, उनजो मेन पर्पज़ इहो हुयो। पर इंटरनली ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उन जी तख़्त जेको आहे उहो हलियो वियो। उहो जेको ग़म हुयो, उहो जेको हुनखे कावड़ हुई, एंगर हुई, उहा ॿिए नमूने मुस्लमाननि खे नुक़सानु ॾेई इन अहिड़े नमूने करे वियो। त इहो जॾहिं वाक़ियो थियो, त हाणे अब्दुल्ला बिन उबई खे मौक़ो मिली वियो। अब्दुल्ला बिन उबई खे मौक़ो मिली वियो त हाणे छा चयो हुन, जॾहिं इहो ॾिठई मुहाजिरुन ऐं अंसार जे विच में झगड़ो थियो, ऐं अंसार मां हिकिड़ो ट्राइब जो लीडर आहे, उनखे जेको मुहाजिरुन जे हिकिड़े सर्वेंट जेको किक खईं आहे, त उन छा चयो, इन शइ जो कहिड़े नमूने फ़ाइदो वरितो। उन चयो फ़क़ाल अवक़द फ़अलूहा क़द नाफ़रूना व कातरूना फ़ी बिलादिना वल्लाहि मा अदना व जलाबीब क़ुरैश इल्ला कमा क़ालल अव्वलु समिन क़ल्बक याकुलक अमा वल्लाहि लइन रजअना इल्लल मदीनति ला यख़रुजन्नल अज़्ज़ु मिनहल अज़ल। हाणे उन चयो त क़ुरैश जे उहे बि सर्वेंट हज़रत जे क़बीले वारे खे किक खईं अथई, ऐं तव्हां चुप करे वेठा हो। तव्हां ॾिसो था, इहे जलाबीब क़ुरैश मतिलबु जेके एक्स्ट्रा, जेके डस्टबिन में उछाइण वारी शइ हूंदी आहे, उनखे जलाबीब चइबो आहे। जेका एक्स्ट्रा शइ हुजे उनखे चइबो आहे जलाबीब। इहे जेके एक्स्ट्रा आहिनि, इन्हनि जी का रिस्पेक्ट कोन्हे। इहे जेके आहिनि, उन्हनि जेको आहे, तव्हां ॾिठो, तव्हां उनखे रहायो हिते, तव्हां उनखे जॻह ॾिनी, तव्हां उनखे खारायो, तव्हां उन्हनि सां सभु कुझु कयो, हाणे ॾिसो उहो तव्हांखे कीअं था मारनि। त इन शइ जो उन फ़ाइदो वरितो, ऐं चई त इहे उअं ई आहिनि जीअं तव्हां कुते खे फीड कयो, डॉग खे फीड कयो, ऐं उहो तव्हांखे बाइट करे। इहे उनजा लफ़्ज़ हुया। ऐं उनखां पोइ चई त इहे जेके जलाबीब क़ुरैश आहिनि, ऐं इहे यूं ई आहिनि जीअं कुते खे तव्हां फीड कयो ऐं उहो तव्हांखे बाइट करे, उहो तव्हांखे जेको आहे चक पाए। अमा वल्लाहि, अगरि असां मदीने वियासीं, अमा वल्लाहि ला रजअना इल्लल मदीनति ला यख़रुजन्नल अज़्ज़ु मिनहल अज़ल, असां अगरि मदीने जंग त वापसि पिया थियनि, असां अगरि मदीने वियासीं त जेके इज़त वारा आहिनि, मतिलबु अंसार जेके इज़त वारा आहिनि, उहे बेइज़तनि खे उतां जेको आहे कढंदा। त इहे लफ़्ज़ उन इस्तेमालु कया। जॾहिं इहे शयूं चयूं त उते उन वक़्तु हिकिड़ा असहाबी हुया जंहिंजो नालो हुयो ज़ैद इब्न अरक़म। उहे 9 सालनि जा हुया। ज़ैद इब्न अरक़म सिर्फ़ु 9 साल उन्हनि जी एज हुई, 9 सालनि जा हुया। उहा शइ उहे ॿुधनि पिया।
जॾहिं उन्हनि इहा शइ ॿुधी त उहे सिधो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे विया। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सभु कुझु ॿुधायूं। जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधायूं त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु जेके हुआ उमर बिन ख़त्ताब हुया, उहे जॾहिं ॿुधंदा अहिड़ियूं शयूं त उहे आउट ऑफ कंट्रोल, मतिलबु उनजी तलवार रेडी हूंदी त हुकुम कयो त मां बसि हिनखे क़तल करे छॾिया। त उन वक़्तु जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधायो त उमर बिन ख़त्ताब तलवार कढी त मूंखे माण्हू मिली वियो, बशर मिली वियो, मूंखे माण्हू मिली वियो, मुंहिंजे शिकार मूंखे मिली वियो, बसि हाणे मां हिनखे वञी क़तल कंदुमि। छो जो जॾहिं तव्हां डिसयूनिटी पैदा कंदा माण्हुनि जे विच में त उनखे चइबो आहे फितनो। ऐं फितने लाइ अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो आहे त फितनो जेको आहे उहो क़तल जे गुनाह खां वधीक आहे। हाणे हे त आर्मी वारा हुया ऐं जंग ते हुया, जॾहिं आर्मी वारा जंग जे अंदरि डिसयूनिटी पैदा कनि, यूनिटी ख़राबु कनि, त उन जी जेका डायरेक्ट सज़ा आहे उहा क़तल आहे। त हिते उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु चयो त मूंखे माण्हू मिली वियो, बशर मूंखे मिली वियो। त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन छा फरमायुनि, फ़क़ैफ़ या उमर इज़ा तहद्दस अन्नासु अन मुहम्मदन यक़्तुलु असहाबहु वला असाबहु ला वलाकिन अज़न्न बिरहीम। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, ईअं कीअं थो थी सघे उमर, ऐं उमर ईअं कीअं थो थी सघे, माण्हू छा चवंदा त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके आहिनि पंहिंजनि माण्हुनि खे, पंहिंजनि असहाब खे, पंहिंजा जेके उनजा माण्हू आहिनि उन्हनि खे क़तल थो करे। तोखे ख़बर आहे त इहो मुनाफ़िक़ आहे, मूंखे ख़बर आहे इहो मुनाफ़िक़ आहे, ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे एक्सपोज़ न पिया करणु चाहिनि। जॾहिं उन्हनि खे एक्सपोज़ न पिया करणु चाहिनि त उहे मुनाफ़िक़ आहिनि। उहे जॾहिं निमाज़ में बीहंदा त अॻियां अॻियां बीहंदा, जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़िताब कंदा त उहे उथी बीही करे चवंदा त सभु चुप करे वियो, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़िताब था कनि। आम माण्हू खे त इहा ई ख़बर आहे त इहो मुस्लमान आहे, आम माण्हू खे इहा ख़बर थोरी आहे त इहो मुनाफ़िक़ आहे। तोखे ख़बर आहे, मूंखे ख़बर आहे, ऐं मां उनखे एक्सपोज़ नथो करणु चाहियां, त कीअं उनखे क़तल कंदो। माण्हू छा चवंदा त रसूल जेको आहे, नबी जेको आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहे पंहिंजे माण्हुनि खे पाण थो क़तल करे। त इहा शइ हाणे ज़ैद इब्न अरक़म ॿुधी, उन्हनि चयो त मुंहिंजी जेका ॻाल्हि मां पहुचाई, 9 सालनि जा छोकिरा हुया, मां जॾहिं ॻाल्हि पहुचाई त उनजो को रिएक्शन न थियो। इन जो मक़सदु त इहा ॻाल्हि जेका आहे मूंखे कूड़ो सम्झो वियो त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं सभु सम्झंदा त मां जेको आहे इहो कूड़ थो ॻाल्हायां। जॾहिं हुनखे इहा फीलिंग थी, ऐं उनखे इहा फीलिंग कंहिंसां बि शेयर न कई, उनखे इहा फीलिंग थी, उन चयो त मूंखे इन फीलिंग जेको आहे एतिरो ॾुखु ॾिनो, एतिरो मां ग़मगीन थी वियुसि जो पंहिंजो पाण खे जेको आहे घर में अंदरि पंहिंजे पाण खे घर में बंदि करे छॾियो, घर वियुमि ऐं पंहिंजे पाण खे बंदि करे छॾियो, एतिरो उनखे ॾुखु थियो। जॾहिं उन्हनि खे इहो ॾुखु थियो त उनखां पोइ इहा सूरह जेका आहे सूरह मुनाफ़िक़ून नाज़िल थी। सूरह मुनाफ़िक़ून जॾहिं नाज़िल थी त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हूअं जॾहिं बि सूरह नाज़िल थींदी आहे त ॿुधाईंदा असहाबा खे, त उन्हनि चयो त ज़ैद इब्न अरक़म खे सॾु कयो। जॾहिं ज़ैद इब्न अरक़म आया त उन्हनि जी अॻियां इहा सूरह जेका आहे उहा पढ़ियो। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त असां वटि फैमिलीज़ में, कंपनीज़ में ॿार वेठा हूंदा आहिनि, असां सम्झंदा आहियूं त ॿार वेठा आहिनि, इहे ईअं ई आहिनि, हिननि जो को रोल कोन्हे। अगरि तव्हां का ख़ासि ॻाल्हि कयो था या ॿार कंहिं इंटरफेयर कयो कंहिं मेजर ॻाल्हि में, कंहिं वॾनि जी ॻाल्हियुनि में, या त उनखे चइबो आहे चुप करे वेह, तूं न ॻाल्हाए, तोखे ख़बर न आहे, चाहे उहो सच बि ॻाल्हाए, चाहे उहो वॾे खे चए त इहा ॻाल्हि सही न आहे, तव्हां चवंदा चुप करे वेह। त ईअं ई अल्लाह सुब्हानहु व तआला चए थो त ॿार जी दिलि अल्लाह सुब्हानहु व तआला उनजो ईमान अल्लाह ताला कीअं प्रिज़र्व कयो, कीअं उनखे जेको आहे वैल्यू ॾिनई, ॿारनि जी वैल्यू। त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका सूरह इहा जॾहिं पढ़ी, रिसाइट कई, इहा ज़ैद इब्न अरक़म जे अॻियां रिसाइट कई, त अल्लाह सुब्हानहु व तआला चयसि त तूं सचो आहे, तूं जेको बि चयो आहे उहो सच आहे। त इहा सूरह जेका आहे उन वक़्तु नाज़िल थी। त उन वक़्तु ज़ैद इब्न अरक़म चयो त मां जेको आहे ख़ुशी जे करे मुंहिंजी ख़ुशी जी इंतिहा न हुई। त सूरह में छा आहे, पहिरीं 2 आयात जेके आहिनि उहे उनजो मां तव्हांखे ॿुधाईंदुमि। पहिरें जेको आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, इज़ा जाअकल मुनाफ़िक़ून क़ालू नशहदु इन्नका रसूलुल्लाह वल्लाहु यअलमु इन्नका लरसूलुहु। जॾहिं मुनाफ़िक़ तव्हां वटि ईंदा आहिनि, जॾहिं मुनाफ़िक़ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त असां शाहिदी था ॾियूं त बेशक तूं अल्लाह जो रसूल आहे, तूं अल्लाह जो पैगम्बर आहे, अल्लाह जो नबी आहे। त अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए थो यअलमु इन्नका लरसूलुहु, अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए थो अल्लाह खे ख़बर आहे त तूं अल्लाह जो रसूल आहे। हो जेके मुनाफ़िक़ ईंदा त जीअं उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु या ॿिया असाबी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईंदा त ईअं न चवंदा हूंदा त या रसूलल्लाह असां शाहिदी था ॾियूं त तूं अल्लाह जो रसूल आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त उहे ईअं न चवंदा हूंदा, या मिसाल जो तव्हां मस्जिद था वञो निमाज़ पढ़णु, तव्हां उन वक़्तु कलमो या शाहिदी न ॾींदो तव्हां मुस्लमान आहियो, तव्हां मुस्लमान आहियो। त अल्लाह जो रसूल, उहो मुनाफ़िक़नि खे ख़बर हुई त इहो अल्लाह जो रसूल आहे, पोइ शाहिदी जी कहिड़ी ज़रूरत हुई। त
त हू जेके चवनि पिया असां शाहिदी था ॾियूं त अलाह सुब्हानो ताला चए थो अलाह सुब्हानो ताला खे ख़बर आहे त तूं अलाह जो रसूल आहे। इहा शइ हुननि खे बि ख़बर आहे तूं अलाह जो रसूल आहे। पोइ अलाह सुब्हानो ताला फरमाए थो वल्लाहु यशहदु इन्नल मुनाफ़िक़ीन लकाज़िबून, बेशक जेके इहे अलाह जो कसम आहे, इहे जेके बेशक जेके इहे शाहिदी था ॾियनि, इहे मुनाफ़िक़ जेका शाहिदी था ॾियनि, इहा शाहिदी उन्हनि जी कूड़ी आहे। उहे मुनाफ़िक़नि खे ख़बर आहे त अलाह जो नबी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, पर जेका उहो शाहिदी ॾियनि था उहा शाहिदी उन्हनि जी कूड़ी आहे। जेको उहो कसम खणनि था, जेका शाहिदी ॾियनि था, जेको ओथ ॾियनि था, उहो ओथ उन्हनि जो कूड़ो आहे। अलाह सुब्हानो ताला चए थो उहो बेशक उहो जेको शाहिदी ॾियनि था उहा कूड़ी आहे। उहे पाण कूड़ा हुजनि न हुजनि, पर जेका शाहिदी था ॾियनि उहा कूड़ी आहे। इत्तख़ज़ू, उन खां पोइ इत्तख़ज़ू ऐमानहुम जुन्नतन फसद्दू अन सबीलिल्लाह, पंहिंजी क़स्मुनि खे ढाल करे वरितो अथऊं। इत्तख़ज़ू ऐमानहुम, ऐमान जेको आहे यमीन जो जमा आहे, यमीन मतिलबु राइट हैंड सां माण्हू कसम खणंदो आहे या ओथ खणंदो आहे, इन राइट हैंड सां ओथ खणंदो आहे। त अलाह सुब्हानो ताला चए थो ऐमानहुम जुन्नतन, जुन्ना चवंदा आहिनि जीअं मिसाल जे तौर ते जिन, जुन्ना चवंदा आहिनि का शइ हिडन हुजे, का शइ लिकियलु हुजे, शील्ड जेका हुजे, शील्ड हुजे अॻियां, जीअं चवंदा आहिनि जिननि खे तव्हां ॾिसी नथा सघो, हिकिड़ो पर्दो अलाह सुब्हानो ताला रखियो आहे, असां नथा ॾिसी सघूं। जीअं जनीन चवंदा आहिनि, माउ जे पेट में जॾहिं ॿारु हूंदो आहे उनखे बि असां ॾिसी नथा सघूं, का शइ हिडन हुजे, लिकियलु हुजे। त अलाह सुब्हानो ताला फरमाए थो उहे जेको ओथ था खणनि, उहे ओथ जे पोयां, पंहिंजी शाहिदी जे पोयां, पंहिंजे कसम जे पोयां लिकनि था, पंहिंजो कसम जेको आहे उनजे पोयां लिकनि था। अच्छा, हाणे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर हुई त उहे जेके आहिनि कूड़ा आहिनि, पर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे पोइ बि घुरायो त इहो जेको मसइलो आहे, मूंखे जेका हीअ शइ ख़बर पई आहे इहो छा आहे। त उन्हनि यकदमि में शाहिदी ॾिनी। असां जेको आहे सच था ॻाल्हायूं, असां कूड़ ॻाल्हायूं ई कोन था। त रसूल कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे के माण्हू तव्हां उन्हनि खे चवंदव त यकदमि में फिरी वेंदा त असां न कयो आहे, हालांकि तव्हांखे ख़बर हूंदी उन्हनि इहा शइ कई आहे, पर तव्हांजे अॻियां फिरी वेंदा ऐं तव्हांखे इहा बि ख़बर हूंदी आहे त इहे फिरी वेंदा, तॾहिं बि तव्हां उन्हनि खे एक्सपोज़ कंदा आहियो। छाजे करे? त जीअं उहे नेक्स्ट टाइम न कनि। इहा उन्हनि खे ख़बर पए त मूंखे इहा शइ ख़बर आहे, भले हाणे नथा मञनि पर नेक्स्ट टाइम इहा शइ न कनि। त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे घुरायो ऐं उन्हनि खां इहा शइ कंफर्म कयूं। जुन्ना चवंदा आहिनि का शइ लिकियलु हुजे, का शइ हिडन हुजे, त उहे पंहिंजे कसम जे पोयां जेके आहिनि उहे लिकनि पिया। फसद्दू अन सबीलिल्लाह, ऐं पोइ अलाह जी वाट खां पंहिंजो पाण खे, सद्दू मतिलबु पंहिंजो पाण खे बि ऐं ॿियनि खे बि अलाह जी अन सबीलिल्लाह, अलाह जे रस्ते खां रोकनि पिया। अलाह जो रस्तो छा हुयो? फ़तह मका खां पहिरियां अलाह जो जेको रस्तो हुयो उहो इहो हुयो त मके खे फ़तह करणु। अलाह जो रस्तो इहो हुयो, जीअं अलाह सुब्हानो ताला फरमाए थो त अनफ़िक़ू फ़ी सबीलिल्लाह, क़ातिलू फ़ी सबीलिल्लाह ऐं जाहिदू फ़ी सबीलिल्लाह, अलाह जे रस्ते में ख़र्च कयो, अलाह जे रस्ते में स्ट्रगल कयो, अलाह जे रस्ते में विढ़ो। त इहो अलाह जो रस्तो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरा में फ़तह मका खां पहिरियां उहो हुयो मके खे फ़तह करणु। त हो जेके आहिनि इन शइ खां पाण खे बि रोकनि पिया, चयो त असां मुस्लमान आहियूं पर जिहाद खां भॼनि पिया, ऐं उनखां पोइ ॿियनि खे बि रोकनि पिया। पाण त न पिया कनि, मुस्लमान थी विया, पर ॿियनि खे बि रोकनि पिया। त उनखां पोइ चए थो अलाह सुब्हानो ताला चए थो इन्नहुम साअ मा कानू यअमलून, बेशक उहे जेको चवनि था उहा तमामु हारिबुल शइ आहे, उहा तमामु बेड शइ आहे, उहा तमामु ख़राबु शइ आहे। उन्हनि खे इन शइ जो इल्मु न आहे, उहा जेका शइ आहे तमामु ख़राबु शइ आहे। इहो जेको इन्नहुम साअ मा कानू यअमलून, इहो सिर्फ़ु अलाह सुब्हानो ताला मुनाफ़िक़नि लाइ यूज़ कयो आहे। क़ुर में 3 दफ़ा इस्तेमालु थियल आहे, सूरह मुजादिला में ऐं सूरह तौबा में, ऐं सिर्फ़ु इहो मुनाफ़िक़नि लाइ आहे त उहे जेको कनि था उहो तमामु हारिबुल शइ आहे, उहो तमामु ख़राबु शइ आहे। त इहे अलाह सुब्हानो ताला असांखे इन शयुनि खां बचाए, ऐं अलाह सुब्हानो ताला असांखे हर क़िस्म जी बुराई खां, हर क़िस्म जी मुनाफ़िक़त खां बचाए। ऐं असां जेको आहे ॿियो कंहिं में मुनाफ़िक़त जूं निशानी न ॾिसंदा आहियूं, असांखे पंहिंजो पाण में ई ॾिसणु घुरिजनि। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेको आहे मुनाफ़िक़नि खे मुनाफ़िक़ न चयो, इन जो मक़सदु इहो आहे, ऐं अलाह सुब्हानो ताला मुनाफ़िक़नि खे मुनाफ़िक़ करे क़ाल न कयो आहे क़ुर में। इन जो मक़सदु इहो ई आहे त मां मुनाफ़िक़त जूं निशानियूं पंहिंजो पाण में ॾिसां, तव्हां जेको आहे उहो पंहिंजो पाण में ॾिसो। ऐं अगरि असां में अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि आहे त असांखे फ़ौरन ई इहा करेक्ट करणु घुरिजे, सही करणु घुरिजे। अलाह सुब्हानो ताला असांखे सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।